शदाद कोट में मीर मुज़फ़र बिरोई सां मौजूदु आहियां। GTA अॻवान आहे। अॼु साल जो पहिरियों ॾींहुं आहे 2026। अचो त उन सां ॻाल्हायूं था त 2025 साल कीअं रहियो। अल्लाह जो शुक्र करणु खपे। इंसान जो जेको गुज़िरियल वक़्तु आहे उन खां पोइ अगरि तव्हांजी सिहत ऐं ज़िंदगी क़ाइमु आहे उन ते शुक्र करणु खपे। बाक़ी रही ॻाल्हि महांगाई जी ऐं अमन अमान जी ऐं मुल्की हालात जी, मुल्की सियासत जी, मां सम्झां थो त हिते निज़ाम पूरो कोलैप्स थी चुको आहे। हिकिड़ो हाइब्रिड निज़ाम जे तहत इकोनॉमी असांजी हलाई थी वञे। असांजो PIA जहिड़ो इदारो जेको आहे मजबूरन प्राइवेट करे उनखे पंहिंजे गॾियल कंपनियुनि खे बेनिफिशरी तौरु हाणे उन्हनि खे ॾिनो वियो। महांगाई जी हालति इहा आहे जो हिकिड़ो मज़दूर जेको आहे पंहिंजे रोज़ जी मज़दूरी खां पंहिंजो घर नथो हलाए सघे। उहो हिकु वेले जी मानी मसे उनखे मिले थी। असां वटि हिते मुसलसल असांजे रूरल एरियाज़ में 3 चकर सिंध में फ्लड अची चुकी आहे गुज़िरियल 15 सालनि में। उनजो एतिरो असरु पियो आहे जो हिते असां वटि ॿहिराड़ी जो माण्हू या त पेनू थी पियो आहे या त चोर थी पियो आहे। एरीगेशन जो हाल तव्हां ॾिसो था, मुसलसल 15 सालनि खां असांजे एरीगेशन निज़ाम खे जेको तबाह रखियो अथऊं उन सां जेको असांजी एग्रीकल्चर ते असरु पियो आहे। हिते असांजो जेको मिडिल क्लास जो जेको ज़मीनदार हुयो उहो लोअर मिडिल क्लास में हलियो वियो आहे, जंहिंजो वॾो नुक़सानु उन जो हेठिएं गुरबत जी लकीर खां जेको हेठि माण्हू आहे। जॾहिं तव्हां वटि मिडिल क्लास घणो हूंदो आहे त उहो गुरबत खां हेठि वारी लकीर माण्हू जी थोरी सपोर्ट कंदो आहे, घटि में घटि फूड प्रोवाइड कंदो आहे उनखे। असां वटि हिते रस्मूं रवाजूं आहिनि। कंहिं माण्हू खे मानी ॾियण को वॾी ॻाल्हि न आहे, दिलि सां माण्हू ॾींदा हुआ। पर मां सम्झां थो हाणे उहा शइ बि माण्हू अफोर्ड नथा करे सघनि। ऐं अमन अमान जी सूरत हाल इहा आहे त तव्हां ॾिसो था त पूरी सिंध में, पूरे पाकिस्तान में अमन अमान जो मसइलो आहे। स्पेशली असांजे ज़िलनि में, असांजे शहर शदाद कोट में त कल्ह टियों ॾींहुं हिकिड़े वापारी खे सुबुह सां 6 बजे विच शहर मां खणण जी कोशिशि कई वई। कुझु ॾींहं अॻु में तव्हांजी चैनल जी निस्बत सां ई ख़बर पई त हिते कंहिं शादी हाल में घोट जी गाॾी जेका आहे उन खां चाबी वठी कढी हलिया विया। मतिलबु त को बि माण्हू सिक्योर न आहे। इहा बदकिस्मती आहे। न असां हिते हाणे इकोनॉमिकली सिक्योर पाण खे सम्झूं था। दुनिया में इहो आहे त माण्हू कमाइनि था, खाइनि था, पंहिंजी ज़िंदगी अॻिते बसर कनि था। असां वटि का सिक्योरिटी न आहे। मजबूरनि माण्हू जेके आहिनि पैसो जमा कनि था, माण्हू प्रॉपर्टियुनि ते हुजनि था, ख़बर ई न आहे त अॻिते हली छा थिए। ऐं पंहिंजी फाइनेंशियल इनसिक्योरिटी अलॻि आहे, पंहिंजी ॿाहिरि निकिरणु घुमण फिरण जी इनसिक्योरिटी अलॻि आहे, पंहिंजी ज़मीनदारनि जो, असांजूं ज़मीनूं आहिनि 100 सालनि खां वठी। हाणे असां परेशान आहियूं रोज़मर्रा पाणी जी खोट जे करे। असांखां हेठी आबादी जेका आहे उहा ज़मीनदारी ख़तमु थी वई आहे, उते 3 सालनि खां फसल न आहे। ऐं उहे माण्हू जेके आहिनि सडनली जेके 100 साल खां ज़मीनदार घराणे सां तालुक़ु रखनि, उन्हनि खां 500 एकड़ ज़मीन जी इनकम खणनि, अचानक 3 सालनि खां उते पाणी न पहुचे त उहे वीचारा सडनली एतिरो हेठि किरी पिया आहिनि जो उन्हनि जा मतिलबु होश ख़ता थी विया आहिनि। असां पाण हाणे भउ में आहियूं त अलाए कॾहिं असांजी ज़मीनुनि खां पाणी खसियो वेंदो ऐं कॾहिं असांजी इहा सूरत हाल थींदी। मां सम्झां थो मायूसी आहे, हर तरफ़ मायूसी आहे। ऐं इन जो सबबु जेको आहे पहिरियां सभ खां पहिरियां त हुकुमरान आहिनि ऐं हुकुमरान सां गॾु असांजो मुआशिरो बि आहे। असांजे मुआशिरे में असांजा फ़ैसिला जेके आहिनि उहे सही ऐं ग़लति खे सुञाणींदा न आहियूं। असां वक़्ती तौरु पंहिंजे फ़ाइदनि जे लाइ पंहिंजी मजमूई ऐं जनरल इशूज़ ते जेको आहे माण्हुनि जी सोच तमामु घटि आहे, माण्हुनि जो ध्यानु तमामु घटि आहे। मां मीडिया जे दोस्तनि खे बि यकी इहो अर्ज़ु रखंदो आहियां त जेके जनरल इशूज़ आहिनि उन ते मीडिया जा दोस्त उन्हनि खे एतिरो हाईलाइट कनि ताकी असांजे माण्हुनि खे अहसासु थिए त असांखे ज़ाती मसइलनि खां वधीक जनरल इशूज़ ते ध्यानु ॾियणु खपे त जीअं असांजे पूरे मुआशिरे लाइ भलो थिए। जेसि ताईं असांजो तालुक़ु आहे, मां सम्झां थो अवाम असांखे ॾाढी मोट ॾिनी आहे हिते, स्पेशली शदाद कोट वारे हल्के में जेका आहे असांजी शायदि एतिरी मुंहिंजी असेसमेंट मुताबिक़ असांजी एतिरी महिनत बि न आहे जेतिरी शदाद कोट जे माण्हुनि असां ते एतमाद कयो आहे। गुज़िरियल 2 इलेक्शनुनि में जंहिं नमूने माण्हुनि 2018 में असांजी पहिरीं इलेक्शन हुई ऐं तव्हांखे ख़बर आहे त ही पीपल्स पार्टी जो होम ग्राउंड आहे, बेनज़ीर भुट्टो साहिबा जो पंहिंजो तक आहे। त इन हल्के मां गुज़िरियल इलेक्शन में असांखे सुठा वोट मिलिया, 2nd पोजीशन आई। उन खां पोइ 2024 में तमामु थोरे टर्म जी इलेक्शन मूं कई। उन में बिलावल भुट्टो साहब पाण बि MN ते बीठो हो ऐं असांजो अपोनेंट जेको आहे उहो बि सीनियर सीज़न पॉलिटिशियन आहे।
त उन जे बावजूदि माण्हुनि असांखे फॉर्म 45 तहत असांखे अलहमदुल्ला खटायो ऐं हुननि खे इलेक्शन मैनेज करणी पई। हाणे सवाल इहो पैदा थिए थो त मुल्क में इदारा सभु ख़तमु थी विया आहिनि, माण्हुनि जी ख़िदमत करण जो जेको मैकेनिज़म आहे उहो असांजे मुल्क खां हाणे छॾाए वियो आहे। असांजी पूरो सिंध जो स्पेशली स्ट्रक्चर जेको आहे उहो करप्शन जे वर चढ़ी वियो आहे। ब्यूरोक्रेसी जेका आहे उहा तबाह थी वई आहे। किथे को बि आला बाला अफ़सर जेको आहे उहो मेरिट ते नथो अचे, उन्हनि में एतिरी सघन आहे जो हू पॉलिटिकल प्रेशर बर्दाश्त करे सघनि। अॻे असां जॾहिं सियासत कंदा हुआसीं त अपोज़िशन जो कमु हूंदो, जेकॾहिं को माण्हुनि जे हक़नि जे ख़िलाफ़ु को कमु थिए थो त असां पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराए, असां पंहिंजूं तहरीकूं हलाए, पंहिंजो धरना हणी, पंहिंजा रोड ब्लॉक करे, पंहिंजा बाला अफ़सरनि खां नोटिस वठाए पंहिंजे माण्हुनि जा मसइला हल कराईंदा हुआसीं। पर हाणे बदकिस्मती इहा आहे त को बि नोटिस वठण वारो न आहे। हर तरफ़ मायूसी छायल आहे, माण्हुनि वटि को रस्तो न आहे। तव्हां ॾिसो था त कंहिं माण्हू जो अगरि गबरू जवान क़तल थो थिए त हुनखे FIR लाइ बि लाश जेको आहे रोडनि ते 2-2 कलाक, काफ़ी मामला अहिड़ा सिंध में रिपोर्ट थिया आहिनि जो तव्हांजो हिकिड़ो माण्हू नौजवान मरे, बल्कि 5-5 लाश माण्हू रोडनि ते खणी रखनि था हिकिड़ी FIR लाइ, जेको तव्हांजो बुनियादी हक़ आहे। मां सम्झां थो असांजो जेको स्ट्रक्चर तबाह कयो वियो आहे पीपल्स पार्टी तरफ़ां गुज़िरियल 15 सालनि जी बैड गवर्नेंस ऐं मिसमैनेजमेंट ऐं करप्शन वारे निज़ाम तहत, ऐं उन में वॾी ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त उन में डायरेक्ट पीपल्स पार्टी जी लीडरशिप जेका आहे इन्वॉल्व आहे। ऐं ख़बर आहे त ज़रदारी साहब पाण उन जा कम पंहिंजा आहिनि, उन्हनि जी सेकेंड लीडरशिप हर को पैसो ठाहिण जे कट आहे। मां सम्झां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी इहा बदकिस्मती आहे ऐं असां सभिनी जी बदकिस्मती आहे जो हिन मुल्क में पहिरियों चकर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जी पार्टी खे 15 साल इक़्तिदार जो मौक़ो मिलियो ऐं हुननि इन 15 साल में पंहिंजी पीपल्स पार्टी त तबाह करे छॾी आहे। उहो इस्टेब्लिशमेंट जे कुलनि ते हिन वक़्तु हलनि था, पर सिंध खे असांजी 50 साल पोइ करे छॾियो अथऊं। साॻियो ई टेन्योर अगरि तव्हां मुस्लिम लीग नून खे ॾिसो, उन्हनि सां असांजा भले हज़ार इख़्तिलाफ़ हुजनि, पर जॾहिं पंजाब जे माण्हू उन्हनि खे मौक़ो ॾिनो आहे इहो ई 15 सालनि में, त पंजाब जेको आहे असां खां 50 साल अॻिते हलियो वियो आहे उन्हनि जी कारकर्दगी सां। ऐं असांजी पीपल्स पार्टी जी कारकर्दगी जी करे असांजी सिंध जेका आहे 50 साल पोइ हली वई चुकी आहे। हाणे सॼो इहो वज़न जेको आहे असांजे आम माण्हू जे कुलनि ते आहे। सिंधी माण्हू खे हिन ॾुखे वक़्त मां गुज़रण लाइ सिंधी माण्हू खे, सिंधी नौजवान खे पॉलिटिकल थियणो पवंदो, सिंधी माण्हू खे सोच वीचार करणी पवंदी, सिंधी माण्हू खे रिसर्च करणी पवंदी, सिंधी माण्हू खे नज़रियाती पॉलिटिकल लीडरशिप, नज़रियाती पॉलिटिकल पार्टियुनि में अॻभरो थियणो पवंदो। सिंधी माण्हुनि खे आम रवाजी पंहिंजे लोकल बेसिस ते नंढनि बेसिक इशूज़ ते ॿाहिरि निकिरणो पवंदो, त पोइ वञी असां इन शइ खे कवर करे सघूं था। अदरवाइज़ जेकॾहिं असां हिमत हारे ऐं इन्हनि जे सहारे वेही रहियासीं त मां सम्झां थो त असांजे जेको मुस्तक़बिल आहे, असांजे बचनि जो मुस्तक़बिल आहे, उहो ॾाढो ऊंधाहो ऐं ख़तरनाक हद ताईं असां मुसीबतुनि में वञी फासंदासीं। गुलज़ार मंचान ॾियो कोशिश डिजिटल शदात कोट।